नाज़रीन, सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां हैदराबाद में योम मादरे वतन जो जलसो जारी है। योम मादरे वतन के जलसे में हज़ारे मानू शरीक आहिनि। हटरी बाईपास वटि थियल जलसे आम लाइ वॾो पिंडाल तैयार कयो वियो, जंहिंमें 1 लख माण्हुनि जे वेहण जो बंदोबस्त कयो वियो। जलसे लाइ 140 फुट डिघो ऐं 50 फुट वेकिरो स्टेज तैयार कयो वियो। जलसे जी सदारत सिंध तरक्की पसंद पार्टी जो चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी करे रहियो हो, जॾहिं त सिंध जा मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी ऐं सहाफ़ी अॻवान समेत मुख़्तलिफ़ मुक्तबे फ़ख़्र सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतूं शरीक थियूं। जलसे में हर साल जियां हिन साल भी योम मादरे वतन एवार्ड ॾिना विया। जलसे जे ॿाहिरें पासे खां मुख़्तलिफ़ खाधे पीते जा स्टॉलनि सां गॾु किताबनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। जलसे जा इंतज़ाम संभालण जे लाइ 1000 नौजवान रज़ाकार पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदे नज़र आया, जेके जलसे में शरीक थींदड़ माण्हुनि जी तलाशी वठी पोइ छॾे रहिया हुआ। जॾहिं त जलसे में सॼी सिंध मां काफ़िला शरीक थिया। सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी जो चवणु हो त योम मादरे वतन जो ॾींहुं सिंध सां अहद वफ़ा जो ॾींहुं आहे। ही मुक़दस घड़ियूं आहिनि, जंहिं वक़्तु सिंध जा लखें पुट ऐं धीअरूं मादरे वतन सां अहद वफ़ा जो वचन वरजाए रहिया आहिनि। हुन चयो त योम मादरे वतन जो जलसो हैदराबाद जी तारीख़ जो वॾो अवामी जलसो आहे।